ख़बर वाक़ई न्यूज़ इस्लामाबाद का दहशतगर्दी जो केस ख़त्म करण वारी दरख़्वास्त इमरान ख़ान के जांच में शामिल थियण जो हुक्म ॾिनो आहे। जांच ऑफिसर जांच करे ॿुधाए त इहो ॾोह ठहे थो या न। चीफ जस्टिस जो चवणु आहे त इहो जांच ऑफिसर ऐं सिस्टम लाइ हिकु टेस्ट केस आहे। चीफ जस्टिस चयो त PTI चेयरमैन इमरान ख़ान जांच में शामिल थींदो। वकील सलमान सफ़दर जो चवणु आहे त PTI चेयरमैन इमरान ख़ान जांच में शामिल थींदो। सिक्योरिटी सबब जांच ऑफिसर के इमरान ख़ान ताईं पहुच नथी ॾिनी वञे। एडवोकेट जो जनरल जो चवणु आहे त सिक्योरिटी सबब इमरान ख़ान के जांच में पहुच नथी ॾिनी वञे। ख़बर खे ॾे रहिया आहियूं। दहशतगर्दी जो केस ख़त्म करण वारी दरख़्वास्त इमरान ख़ान के जांच में शामिल थियण जो हुक्म ॾिनो वियो आहे। जांच ऑफिसर जांच करे ॿुधाए त इहो ॾोह ठहे थो या न। चीफ जस्टिस जो चवणु आहे त इहो जांच ऑफिसर ऐं सिस्टम लाइ हिकु टेस्ट केस आहे। ख़बर वाक़ई ॾियूं पिया। PTI चेयरमैन इमरान ख़ान जांच में शामिल थींदो। वकील सलमान सफ़दर जो चवणु आहे त PTI चेयरमैन इमरान ख़ान जांच में शामिल थींदो।